आहे मां बायोमेडिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट का ताल्लुक़ रखां थी। इहो हिकिड़ी इंतहाई हिकिड़ी सुठी फीलिंग आहे, पर हिन टाइम मां थोरो काइंड ऑफ ख़बर न आहे त हिन फ्यूचर में छा थींदो। सो या मां महिरबानी चवणु चाहींदमि पंहिंजे टीचर्स खे, पंहिंजे माउ पीउ खे ऐं वॾी वाइस चांसलर के। मेरा नाम मनाहिल खान है और मैं बायोमेडिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट से हूँ। मुझे सिर्फ इतना कहना है कि ये 4 साल मेरे बहुत अच्छे गुजरे। मैंने बहुत कुछ सीखा, बहुत एक्सपीरियंस किया और मुझे बहुत खुशी है। Hafiz and I'm from Biomedical Engineering Department, and right now in my convocation, and I think it was an immensely astounding and challenging experience for me, and I can definitely see a massive change in my personality, in my learning, and my confidence from the day I got the admission to the day I'm graduating from this university. So yeah, a very big thank you to my teachers and my parents, and yeah, that's it. जीअं त मेराण यूनिवर्सिटी जामशोरो में अॼु 29 कॉन्वोकेशन सेशन थी रहियो आहे, जंहिंमें 4 सेशन इन्हनि में तकरीब थी रहियूं आहिनि, जंहिंमें 999 शागिर्द ऐं शागिर्दारियूं जेके आहिनि डिग्रियूं सनदूं ऐं जेको आहे मिडल वठंदा, जॾहिं त उन सां गॾोगॾु मेराण यूनिवर्सिटीअ में वाहिद जेको कॉन्वोकेशन आहे जंहिंमें जेको आहे 39 जेको आहे PhD होल्डर्स बि इन्हनि में शामिल आहिनि, जिन खे सनदूं डिग्रियूं ॾिनियूं वेंदियूं। ऐं उन हवाले सां अचो त हिन तकरीब में जेको आहे पास आउट शागिर्दनि, उस्तादनि ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जे वालिदीन ऐं जेके हिते महिमान ख़ासि आहिनि तकरीब जा, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उहे छा था चवनि। मेरा नाम मनाहिल खान है और मैं बायोमेडिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट से हूँ। मुझे सिर्फ इतना कहना है कि ये 4 साल मेरे बहुत अच्छे गुजरे। मैंने बहुत कुछ सीखा, बहुत एक्सपीरियंस किया और मुझे बहुत खुशी है। यूथ के लिए क्या मैसेज है आपका? यूथ के लिए मेरा मैसेज ये है कि यूनिवर्सिटी लाइफ जो होती है सिर्फ एकेडमिक्स नहीं है। आपको यहाँ पर बहुत सारी चीज़ें ऐसी होंगी सीखनी पड़ेंगी कि लोगों से मिलना किस तरीके से, एक्स्ट्रा करिकुलर्स में किस तरीके से, आपकी पर्सनैलिटी कैसे डेवलप होनी है, आपको उठना किस तरीके से, बैठना किस तरीके से, बात किस तरीके से करनी है। बस इतना ये है कि कॉन्फिडेंस रखें और हर चीज़ में आगे बढ़ें। आगे फ्यूचर क्या है? हमारा फ्यूचर मतलब मेरा फ्यूचर आप पूछ रहे हैं तो इसमें डिफरेंट फील्ड्स होती हैं। कोई हॉस्पिटल साइड जाना चाहे, सर्विस साइड जाना चाहे, रिसर्च से जाना चाहे, मास्टर्स करना चाहे, फर्दर स्टडी को प्रेफर करना चाहे। आप कहाँ जा रही हैं? मैं मास्टर्स करना चाहूँगी। Hafiz and I'm from Biomedical Engineering Department, and right now in my convocation, and I think it was an immensely astounding and challenging experience for me, and I can definitely see a massive change in my personality, in my learning, and my confidence from the day I got the admission to the day I'm graduating from this university. So yeah, a very big thank you to my teachers and my parents, and yeah, that's it. आहे मां बायोमेडिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट का ताल्लुक़ रखां थी। इहो हिकिड़ी इंतहाई हिकिड़ी सुठी फीलिंग आहे, पर हिन टाइम मां थोरो काइंड ऑफ ख़बर न आहे त हिन फ्यूचर में छा थींदो। सो या मां महिरबानी चवणु चाहींदमि पंहिंजे टीचर्स खे, पंहिंजे माउ पीउ खे ऐं वॾी वाइस चांसलर खे। BS एनवायरमेंटल साइंस जी स्टूडेंट आहियां। अॼु मूंखे इलाही ख़ुशी थी आहे ऐं मां तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे पेरेंट्स जी, जंहिं मूंखे हिन मक़ाम ते पहुचायो, ऐं मां पंहिंजे शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे टीचर्स जी, जिन मूंखे हिन मक़ाम ते पहुचायो। सो आई एम वेरी थैंकफुल। एनवायरमेंटल साइंस। फ्यूचर इंशाल्लाह ॿाहिरि वञण जो आहे, इंशाल्लाह ॿाहिरि वञी करे मास्टर्स कंदासीं इंशाल्लाह। थैंक यू। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो सर्वेश अहमद आहे। मूं कंप्यूटर सिस्टम्स इंजीनियरिंग मां डिग्री हासिलु कई आहे, BECS। ऐं सिंध जे नौजवान लाइ इहो मैसेज आहे त महिनत कयो। कंप्यूटर सिस्टम्स हिकिड़ी वास्ट फील्ड आहे, हिन में इलाही सारी शयूं अची थियूं वञनि। अॼुकल्ह जीअं तव्हां AI ख़बर आहे, डेटा साइंस, मुख़्तलिफ़ फील्ड्स आहिनि, त इहो ई मैसेज आहे त सभु महिनत कयो, अचो हिन फील्ड में ऐं फ्यूचर आहे इहो। मुंहिंजो नालो आहे जान मोहम्मद ॾेरो ऐं मां पाण लाड़काने ज़िले खां आहियां। ऐं मां जेको आहे सो 2025 में रिसेंटली ग्रेजुएशन कई आहे केमिकल इंजीनियरिंग में, हितां मेराण यूनिवर्सिटी मां। सो जो असांजी कन्वोकेशन आहे ऐं विदिन 1 hour वी विल रिसीव अवर डिग्री। सो वी आर प्राउड टू हैव अवर बैचलर इन मेराण यूनिवर्सिटी। असां त के माना अॻिते फ्यूचर तव्हांजो छा आहे, सिंध जे नौजवाननि जे लाइ छा मैसेज आहे? एक्चुअली हक़ीक़त अगरि ॿुधायां त मां पाण हिकु मज़दूर जो पुटु आहियां ऐं मुंहिंजो बाबा जेको आहे सो डेली वेजिस ते कमु कंदो आहे, राज़ो आहे पाण। ऐं मां पंहिंजी फैमिलीअ में, पंहिंजे ॻोठ में पहिरियों पढ़ियो लिखियो फ़र्दु आहियां ऐं पहिरियों इंजीनियर थियो आहियां। ऐं अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी पूरी बैच में मां पास थियण खां 2 महीना पहिरियों जॉब सिक्योर कई हिकु मल्टानेशनल कंपनी में एज़ अ सेफ्टी इंजीनियर, एंड करंटली आई एम वर्किंग देयर। सो मां इहो ई चवंदुमि त नो एक्सक्यूज़िस, देयर इज़ विल वेयर इज़ वे। सो हिम्मत कयो, निकिरो ॿाहिरि ऐं कोई एक्सक्यूज़िस न कयो। जस्ट तव्हां में पाण विल हुजणु घुरिजे। रिसोर्सिस जेके हूंदा आहिनि उहे पंहिंजे लेखे तव्हांजा ओपन थींदा वेंदा आहिनि दरवाज़ा। अलाह पाक तव्हांखे जॾहिं हिमत ॾींदो आहे, हिदायत ॾींदो आहे, त तव्हांजे लाइ रस्ता उहो खोले छॾींदो आहे। त
त इहो ई हिमत कयो ऐं निकिरो, छॾियो एक्सक्यूज़िस खे, छॾियो बहाननि खे, ऐं पाण जेको आहे अवेयरनेस इज़ अ गेम चेंजर। अॼु जी जेको नौजवान नस्ल आहे त उमूमन 100% जेके आहिनि उन्हनि खे मोबाइल फ़ोन आहे, ऐं मोबाइल फ़ोन जो जेके पॉज़िटिव इस्तेमालु कनि न त जेकी दुनिया आहे उहा ग्लोबल विलेज आहे, पर हाणे त ग्लोबल रूम थी वई आहे। त हुन मोबाइल खे तव्हां चङे नमूने इस्तेमालु कयो, हुन में जेके रिसोर्सिस आहिनि उनखे पॉज़िटिवली यूटिलाइज़ करे ऐं तव्हां अवेयर थी सघो था। वैन यू आर अवेयर यू आर गेम चेंजर, वैन यू आर गेम चेंजर देन द वर्ल्ड इज़ इन योर हैंड। मेराण यूनिवर्सिटी जामशोरो में 29 जेको कॉन्वोकेशन तकरीब थी रही आहे, जंहिंमें तव्हां शागिर्दनि खे ॾिसो पुरजोश नमूने सां हिते हिननि हिसो वरितो आहे डिग्रियुनि जे लाइ। हीअ उम्मीद आहिनि त हीअ जेको आहे पंहिंजूं डिग्रियूं हासिलु करे ऐं मुख़्तलिफ़ फील्डुनि में पंहिंजी महारत हासिलु कंदा। उन सां गॾोगॾु उते रोज़गार जा मौक़ा बि हिननि जेको आहे तलाश करणु शुरू कया आहिनि, किथे किथे शागिर्दनि खे रोज़गार जा मौक़ा बि मिलिया आहिनि। उन हवाले सां जेको आहे हिते मिनिस्टर ऐं जेके ॿिया बि जेके उन्हनि जूं ॻाल्हि ॿोलियूं तव्हां ॿुधियूं। त कैमरामैन अली मोहम्मद मक्सी सां गॾु इरफान बुरफत, मेरान टीवी न्यूज़ जामशोरो।